इन महफ़िल जो मोर साईं नादिर हुसैन मुगेरी साहब स्टेज ते वेठल मुझे रूह जा राणा साईं गुलाम रसूल महर साहब, साईं इंतजार शलगरी साहब, साईं गाजी खान जमाली साहब, स्टेज के मुकम्मिल वेठल दोस्त, सामू मुझा पेटियल जा जानिसारो, अस्सलाम वालेकुम, या अली मदद जीए भुट्टो। अगे चवंदोस जीए उस्ताद। हाणे अंदर जी खिलन था ये असांजी ख्वाहिश भी हुई, बचपनों भी हुयो। सच पूछो तो मां पाकिस्तान पीपल्स पार्टी जिला शहीद बेनज़ीराबाद जो प्रेसिडेंट थियण तव्हांजी इज्जत आहे, सॼे सिंध जे उस्तादनि जी इज्जत आहे। छो जो मूंखे ही मनसब जेको ॾिनो वियो ओ मूं ते एहसान पेटे रखियो आहे। छो जो मां जे पेट मां केर बि सिखी कोन ईंदो आहे। आऊं बि बुनियादी तौर पेटे लफ़्ज़ जो हिकु जुज़ रहियसि। उन मां तव्हां दोस्तनि ई मूंखे खणी 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 मथे अची बेनज़ीराबाद ज़िले ताईं पुॼायो। ऐं ही जेको साईं महान असांजो दोस्त भी थे, वडो भा भी थे, साईं इंतजार शलगरी मुझे सिंध लेवल ताईं खणी आयो। जॾहिं आउं सिंध लेवल ते पहुतुसि त ईअं सम्झो मुंहिंजी जे इज़त थी त पेटे लफ़्ज़ जी इज़त थी। अॼु जेकॾहिं आउं बेनज़ीराबाद जो जेकॾहिं सदर जे नाते सां आहियां त मां बदौलत पेटे लफ़्ज़ जी आहियां। मां सदर हुउसि, साईं नादिर खान मुझो जनरल सेक्रेटरी हो। यकीन कयो त दिल घणो ही थी चवे, घणो ॻाल्हाइजे। ऐं जे साईं नादिर ते आउं ॻाल्हायां त वाकई टाइम थोरो आहे, पर मां मजबूरी आहे। मिनिस्टर मुझो इंतज़ार पियो करे पंहिंजो नवाबशाह में, पर मूं पहिरीं सोचो तो उतां थींदो हेॾे अचां, पर साईं अरबाब जूं दबूं केर सहे। बाबा जल्दी आ मेहमान आ गए, वारा कर उस्ताद वेंदे वेंदे वो अदा भजणो पियो हेॾे। हाणे हुते हू वेठा आहिनि। मां चयो भला मां पंहिंजे भाइरनि खां इजाज़त वठी कंहिं महिमान ॾे हलियो वेंदुसि त का वॾी ॻाल्हि कान्हे। साईं नादिर सां तमामु घणी मुंहिंजी रफ़ाक़त रही, घणो वक़्तु गॾु गुज़ारियोसीं। तमामु बहितरीन तबियत जो ॿिया बि जे साईं अहमद वारा ॿिया जेके दोस्त रिटायर थिया आहिनि सकरनि तरीक़े मां, तमामु मुंहिंजा रफ़ीक हुया। आऊं अल्लाह पाक खां दुआ घुरंदुसि त या मौला आऊं बि रिटायर थियो आहियां, मूंखे बि इज़त बख़्शी अथई, मुंहिंजे दोस्तनि खे बि तूं इज़त बख़्श। असां सभई पेटे लफ़्ज़ जा दोस्त रिटायर थींदड़ दोस्तनि जे लाइ दुआ कयूं। खुदा वॾी ॼमार ॾींदनि, पंहिंजे बच्चनि जे मथां सायो क़ाइम ऐं दाइम रहनि, ज़िंदगी ऐं सिहत रब ॾियनि ऐं ख़ुशि ऐं आबाद हुजनि। ऐं जे पुॼी सघनि त मूं मिसकिन सां जॉइन कर पाकिस्तान पीपल्स पार्टी मूंसां गॾु हलनि जे लाइ सदाईं तयार आहियूं। आखिर में
मां तव्हां सभिनी खां ॿाहूं ॿधी माज़रत बि कंदुसि छो जो मूंखे वञिणो आहे ऐं मुंहिंजा महिमान इंतज़ारु पिया था कनि। पंहिंजो मिनिस्टर आहे को लाइव स्टॉक जो मोहम्मद अली मलकानी साहब हू वेठो आहे, मां हुनखे टाइम ॾिनो, मां अचां थो। सो मां तव्हां सभिनी खां पिंडाल में वेठल दोस्तनि खां ऐं स्टेज ते वेठल दोस्तनि खां मां माज़रत थो कयां। अस्सलाम वालेकुम, या अली मदद, जीए भुट्टो, महिरबानी।